सोना हबीब काबे जो तवाफ था कन हिकड़ो एराबिया बहराड़ी जो मानू अग्यूं अग्यूं तवाफ पियो करे नौ मुस्लिम हुयो नौ मुसलमान थियल हुयो जे अग मुझे दिल पर नबी के ॾिठो न हुयो पर पुठी ईमान आंदो हुई दिल पर नबी जी ज़ियारत न कई हुई महबूब करीमन जे अग्यूं अग्यूं वञे पियो जेॾी महिल हजरे अस्वद वटायो हजर के चुम्मी ऐं चवे तो या करीम या करीम या करीम तव्हां बि चओ या करीम सुभान अल्लाह एराबी काबे जे तवाफ में आ अॻिते वधियो आ मकाम इब्राहिम वटायो जिथे बाबा इब्राहिम जा पाक कदम उते अची एराबी चए तो या करीम त मदीने वारे साईं भी चयो या करीम एराबी चयो या करीम हबीबन खुद फरमायो या करीम एराबी चक्कर दई फिरी रुकन यमानी वटायो चवण लगो या करीम हबीबन भी फरमायो या करीम अग्यूं अग्यूं एराबी इहो विर्द कंदो अचे पुठों मदीने वारा साईं बि इहो विर्द कंदा अचनि आख़िर एराबी ईअं लवणो वराए पोइ ते ॾिठो पोइ ते निहारी जेॾी महिल हबीबन जे मुखड़े ते नज़र पियसि एराबी चवण लॻो या सभी हल वजे या रशीकल कद सुबुह जो जीअं सिज उभरंदो आहे न त कीअं सिज चिमकंदो आहे जग रोशन थी वेंदो आहे चवे तो सुबुह वांगुरु चमकंदड़ चेहरे वारा जीअं सुबुह जो सिज चिमकंदो आहे जग रोशन करे छॾींदो आहे अरे चंड भी चिमकंदो आहे बत्ती बि ॿरंदी आहे लालटेन बि ॿरंदी आहे गोलो बि ॿरंदो आहे सेवर बि ॿरंदो आहे पर इहे ॿियूं रोशनियूं राति खे ॾींहुं न बणाईंदियूं आहिनि सिज उभरंदो आहे त राति फिरी सुभान अल्लाह अल्लाह ताला जल्ल शानो तो फरमाए या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्नि व सिराजम मुनीरा सिराज मुनीरा सिराज जो तर्जुमो कुरान जो कुरान सा तर्जुमो कजे त सिराज जी माना है सिज ओ महबूब असां तोखे चिमकंदड़ सिज बनाए मोकिलियो एराबी चवण लॻो या सभी हल वजे ओ चमकंदड़ सिज वांगुरु चमकंदड़ चेहरे वारा ए सोहणे कद वारा छा तो मुझी मजाक थो करी कुर्बान वंजे ने एराबी जे लफ्ज़न पर मां बहराड़ी जो आया एराबी आया तॾहिं मुझे मजाक थो करी जेकॾहिं तुंहिंजो हेड़ो सुहिणो चेहरो न हुजे हा तुंहिंजो हेड़ो सुहिणो कद न हुजे हा तुंहिंजो हेड़ो जमाल न हुजे हा त मां तुंहिंजी ताह पंहिंजे नबी मुहम्मद मुस्तफा खे ॾियां साईं फरमाइनि था भला मुहम्मद खे तो ॾिठो आहे चए थो मूं ॾिठो न आहे पर पुठ ईमान आंदो आहे ॾिठो न आहे पर ग़ैबी तरह पर अण ॾिठो ईमान आंदो आहे साईं फरमाइनि था अन नबीयुक व हबीबुक नबीयुक फिद दुनिया व शफीउक फिल आखिरह ओ एराबी
तू जो दुनिया में नबी हाथी रबर माया आखिरत में तुझी शफात करने वारो मोहम्मद मुस्तफा माया जेडी मल एराबी बुधो त मुझो सोनो इहो आ त सोने हबीब जे कदमन ते किरी पियो छा छा कदमन ते किरी पियो जिए को सजदो कबो आ इए हबीब जे कदमन ते किरियो आ हबीब ने के पंजे पाक हथन सा उठारियो आ साईं फरमाइन था मुझी ताजीम इए न कर जिए अजमी पंजे बादशाह जी ताजीम कंदा हन इए मुझी ताजीम मुखे पसंद ना है सजदो कबो अल्लाह के पीर के वली के नबी के सिद्दीक के साहिब हयात हुजे या साहिब मजार हुजे के भी वली जी मजार के सजदो न कबो चो सजदो ॻाल्हायो सजदो सजदो न कबो हिकड़े रब जी ज़ात के हुजूर ने सलात व सलाम जन उन एराबी के फरमाइन था ओ एराबी मां तुझो नबी आया मां तुझो दुनिया में भी मददगार आया त आखिरत में भी तुझी शफात करण वारो आया बस हबीबन जी गुफ्तगू एराबी सा हली पे ते सी जिब्रील रही है जिब्रील आयो आ अर्ज करे तो या रसूल अल्लाह मुखे रब मोकलियो आ बारी तबारक व तआला फरमाए तो या रसूल अल्लाह इने एराबी के बुधाए छडियो त मां रब क़यामत जे ॾियारे इने एराबी का हिसाब वठंदुस मुझो कानून आ हर के का हिसाब वठण जो मां इने एराबी का हिसाब वठंदुस हबीबन फरमायो त एराबी हीअं रब जो पैगाम लथो आ जिब्रील आयो आ एराबी चवण लॻो या रसूल अल्लाह पोइ भला मुंहिंजी ॻाल्हि बि ॿुधी छॾियो जेके शक हूंदो किताब मूं वटि मौजूद आहे मां किताब ॾेखारींदुसि एराबी चवण लॻो त या रसूल अल्लाह मुंहिंजी ॻाल्हि बि ॿुधी छॾियो जे अल्लाह मुंहिंजो हिसाब कंदो त मां बि पंहिंजे अल्लाह जो हिसाब कंदुसि क़यामत जो ॾियारो हिसाब जो ॾियारो आहे रब मूंसां हिसाब कंदो त मां वरी पंहिंजे रब सां हिसाब ज़रूर कंदुसि हुजूर फरमाइंदा एराबी रब सां तू केड़ो हिसाब कंदे अल्लाह मालिका खालिका तू बानो आई अब्द आई तू केड़ो हिसाब कंदे अर्ज करे तो या रसूल अल्लाह बुधी छडियो जेकरे अल्लाह मुखा मुझे गुनाहन जो हिसाब कयो त मां वरी अल्लाह का उन्हें जी बख्शिश जो हिसाब वठंदुसि जे मुझा गुनाह खणी त मां चवंदो सां मूंखे रब तूं ॿुधाए त तुंहिंजी बख़्शिश घणी आहे या मुंहिंजा गुनाह घणा जेकॾहिं मुंहिंजे रब मूंखां मुंहिंजे ॾोहनि जो हिसाब वरितो मुंहिंजे पथियुनि जो मुंहिंजे ओणायुनि जो हिसाब वरितो त मां अल्लाह खां उन जे मेहरबानियुनि जो उन जे चङाइयुनि जो उन जे अताउनि इनायतुनि जो हिसाब वठंदुसि जेकॾहिं अल्लाह मूंखां मुंहिंजे बख़ीली जो हिसाब वरितो त मां वरी पंहिंजे रब खां उन जे सखा जो हिसाब वठंदुसि चवंदो ॿुधाए त मुंहिंजी बख़ीली घणी आहे तुंहिंजी सखा घणी मुंहिंजा गुनाह घणा या तुंहिंजी रहमत घणी मुंहिंजा ॾोह घणा या तुंहिंजूं महिरबानियूं घणियूं जेॾी महिल एराबी इहे लफ़्ज़ चया आहिनि त महबूब रोअण लॻा हदीस पाक में अचे थो हुज़ूर एतिरा रुना जो हत्ता फल लिहयतहू महबूबन जी ॾाढी मुबारक लुड़कनि में आली थी वई
हबीबन जे सुहारी मुबारक लुड़कन में आली थी वही पान फरमाइन था ए रबी मुझे रब जू अता हुए सखाऊं सपनी जे गुनाह का खड़ियूं सुभान अल्लाह मुझा दोस्तों ओडी मतलब वरी जिब्रील मोटियो फरमाए तो अर्ज करे तो या रसूल अल्लाह रब मुखे मोकलियो तो एरा बीच के चो महबूब ने एरा बी के खुशखबरी देस तो होगा रफीकु का फिल जन्नत अभी बच्चे से कहानी इतने एरा बी का हिसाब किताब ही कोन वठंदुस पुछाणो ही माफ होतस पर हुआ रफीकु का फिल जन्नत हबीबा इन्हें एराबी के खुशखबरी दे तुझो जन्नत में रफीक बनाए तुझो पाड़ो बेहश्त में नसीब अल्लाह करे शनासा सभनी के भी मुस्तफा जी सुञाण अचे या सुञाण अचे जन के मुस्तफा जी सुञाण मिलंदी आ उन्हें के मदीने वारो साईं पाण सा गड जन्नत दे वठी हलंदो चो सल्लल्लाहु अलैहि या